सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं श्री रामचरितमानस जे हिन सत्संग में। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। असां ॿुधी रहिया आहियूं धनुष यज्ञ जो प्रसंग, सीता स्वयंवर, जंहिंमें भगवान राम ऐं लक्ष्मण आया ऐं ऋषि विश्वामित्र मुनि उन्हनि सां गॾु आया आहिनि। तुलसीदास लिखे थो राम लक्ष्मण जे बारे में, सहज मनोहर मूरत दो, कोटि काम उपमा लघु सो। उहे सहज मनोहर आहिनि, मन खे हरण वारा। सरद चंद निंदक सुखनी के, नीरज नयन भावते जी के। शरद ऋतुअ जो चंद्रमा केॾो सुंदर हूंदो आहे, पर राम जे अॻियां उहो बि तुच्छ थो लॻे। नीरज नयन भावते जी के, कमल जे समान उन जा नेत्र आहिनि राम जा, राजीव नयन, उहे मन खे ॾाढा वणनि था। भावते जी के तो सॼो वर्णन आहे हिननि चौपाइयुनि में राम जी सुंदरता जो ऐं लक्ष्मण जी बि वो वर्णन अचे थो। अचो इन्हनि चौपाइयुनि में श्रवण कयूं। चितवन चारु मार मन हरनी, भावत हृदय जात नहीं बरनी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। कल कपोल श्रुति कुंडल लोला, जिभुक अधर सुंदर मृदु बोला। राम सिया राम
त्रिभुवन सुषमा की सेवा, जन त्रिभुवन सुषमा की सेवा। कुंजर मन कंठा कलित और तुलसी का माल, वृषभ कंध के हर ठवन, बल निधि बाहु विशाल, बल निधि बाहु विशाल। श्री रामचंद्र भगवान जो हिते वर्णन आहे कि उन जूं बाहूं विशाल आहिनि, गर्दन भी सुंदर आहे, गिल भी सुंदर आहिनि। इन्हनि चौपायुनि में उहो वर्णन आहे भगवान राम जो। कटी तूनिर पीत पट बांधे, कर सर धनुष बाम बर कांधे। भगवान राम जे खाॿे पासे खाॿे कंधे ते धनुष आहे ऐं साॼे तरफ़ पुठीअ ते तरकश आहे तीरनि जो। इहा इन जी शोभा आहे राम जी। इन धनुष ऐं तीर सां अनेक राक्षसनि जो वध कयो हो राम, त उहो बि सुंदर। टीवीअ में ॾिसंदा हुआसीं, राम जेॾी महिल तीर हलाईंदो हो त उहो बि सुंदर लॻंदो हो। ऐं वरी कॾहिं रावण या मेघनाथ बि तीर हलाए त असां बसि इहो ॾिसंदा हुआसीं कि पहिरीं कंहिंजो तो गुम थिए, उहो हाराइजी वियो। मतिलबु जंहिंजो गुम थियो, ॾिठो हुवे रामायण। त धनुष ऐं तीर त अस्त्र शस्त्र आहिनि, पर उन सां बि शोभा राम जी। पोइ मोरारी बापू चवंदो आहे कि हिकु दफ़े धनुष ऐं तीर पाण में ॻाल्हायो। धनुष न, ही जेके ॿ हथ आहिनि इन्हनि पाण में ॻाल्हायो। खाॿे हथ चई कि जेॾी महिल लड़ाई कयो था त मूंखे अॻियां था कयो, धनुष अॻियां थो थिए, ऐं हिन खे पुठियां था सेफ रखो, तीर हेॾां थो हलियो वञे, हथ तीर खणण हेॾां थो वञे। त उन हथ चई न, मां हेॾां वेंदो आहियां त भॻवान राम खे कन में चवंदो आहियां कि कहिड़ो तीर खणां, पोइ मां वेंदो आहियां उहो तीर खणी। त भॻवान जी हर घटना वणंदड़ आहे, काई बि घटना। कट तूनीर पीत पट बांधे, कर सर धनुष बाम बर कांधे। पीत जग्य उपबीत सुहाए, पीले रंग जो जणियो पातल आ। नख शिक मंजू महा छवि छाए। नख शिक पेर खां वठी, नख खां वठी शिखा ताईं सभु अंग सुंदर आहिनि राम जा। उन जी शोभा महान आहे, जिन खे ॾिसी करे सभु सुखी थिया। देख लोग सब भय सुखारे, एक टक लोचन चलत न तारे। हिकु टक माण्हू ॾिसनि था ऐं चलत न तारे, मतिलबु अखियुनि जा तारा बीह रहिया, उहे हलनि कोन था हाणे, उहे हिकु हंधि बीह रहिया। उहा छवि हूंदी एॾी सुंदर राम जी लक्ष्मण जी। हर्षे जनक देख दो भाई, मुनि पद कमल गहे तब जाई। राजा जनक प्रसन्न थी करे अॻियां वधियो, ऋषिअ जे चरणनि ते हथ रखियईं, प्रणाम कयईं ऐं विनती कयईं। कर विनती निज कथा सुनाई, रंग अवन सब मुनि देखाई। राजा जनक सॼी कथा ॿुधाई धनुष सां संबंधित। ही धनुष किथां आयो, जेको रखियो वियो आहे स्वयंवर में, इहो आयो किथां धनुष? इहो भगवान शिव जो धनुष हो। इहा कथा ॿुधाए तो राजा जनक विश्वामित्र मुनिअ खे कि शिव जो धनुष हो, जंहिं धनुष सां त्रिपुरासुर जो नाश कयो हो भगवान शिव। पोइ वरी त्रिपुरासुर खे मारे करे भगवान शिव धनुष देवताउनि खे ॾेई छॾियो। देवताउनि राजा देवरात खे इहो धनुष ॾिनो
देवरात निमी वंश जो जनक जो पूर्वज हो। ॿी वरी कथा ईंदी आहे कि दक्ष यज्ञ में भगवान शिव इन धनुष सां लड़ाई कई हुई, पर इहो धनुष शिव जो ई हो जेको राजा जनक जे पूर्वजन वटि आयो देवताउनि जे माध्यम सां। इहो ॾाढो भारी धनुष हो, कोई खणी न सघंदो हो। ॾाढी वॾी लोह जी गाॾी सम्झो, गाॾो लोह जो भारी, जंहिंमें 8 पहिया लॻल, उन ते ही रखियल हूंदो हो। उन जी माध्यम सां खणी आया हुआ इन में रंग भूमिअ में जिते धनुष यज्ञ थियणो आहे। ॿी कथा ॿुधाई राजा जनक सीता कीअं मूंखे मिली। अकाल पइजी वियो हो मिथिला में, त कंहिं सलाह ॾिनी कि राजा तूं पाण खे हलाए उन बंजर भूमिअ में। त राजा जनक पाण हलायो हो त हिकु जॻह ते अटकी वियो हल, त उतां उनखे खोटियनि त हिकिड़ी पेती निकिती, उन मां इहा सीता हिनखे मिली हुई राजा जनक खे। त नालो रखियो वन सीता। सीत हल खे चइबो आहे, हल जी नोक। हा, पोइ वरी ॿी ॻाल्हियूं ॿुधाई कि हिकु दफ़ो असां ॾिठोसीं इहो धनुष जंहिं हुन में रखियल हो रूम में, उते सफ़ाई करण वेंदी हुई माई कम वारी, रोज सफ़ाई कंदी हुई। हिकु ॾींहुं उहा माई कोन आई। माई न ईंदी त पोइ छा कंदा आहियो, ख़ुदि कंदा आहियो न। त हिकु दफ़ो उहा दासी कोन आई त सीता पाण वई। उहो भारी धनुष जेको कंहिंखां चुरंदो बि कोन हो, सीता छा कयईं, आराम सां मथे करे हेठां कपिड़ो लॻाए छॾियईं। इहो ॾिसी सभु वाइड़ा थी विया, राजा जनक बि सुनैना बि। त पोइ हुननि प्रिन कयो कि असांखे हिकु संकेत मिली वियो आहे कि जेको सीता जहिड़ो हूंदो कि धनुष खे मथे खणी सघे ऐं सॼो खणी करे प्रत्यंचा चढ़ाए, उन सां ई असां हिन जी शादी कराईंदासीं। त इहो असांखे संकेत मिलियो। त उन खां पोइ असां इहा कसोटी रखीसीं। ऐं इहा को हाणे कोन रखी अथनि इहा कसोटी, चङो पहिरीं इहा घोषणा करे छॾी हुई राजा जनक। त पोइ इहा ॿुधी करे चङा राजा आया हुआ धनुष खणण जे लाइ, पर विफल थी विया हुआ। अॼु त विशेष आयोजन आहे, लास्ट राजा जनक आख़िरी निमंत्रण मोकिले करे घुरायो आहे कि जेतिरा बि आयो अचो ऐं धनुष खणी ॾेखारियो। बाक़ी राजाउनि जो अचण त पहिरीं बि लगातार सिलसिलो जारी हो। रावण बि आयो, बाणासुर बि आयो, पर इन्हनि खां कोन हिलियो। त आख़िर जिन खां धनुष खॼियो कोन, उहे जनकपुर खे चारों तरफ़ां घेरे लड़ाई करण लॻा। उन में राजा जनक जो सॼो धन ख़र्च थी वियो हो। पोइ देवताउनि खां मदद घुरियईं। देवताउनि जॾहिं सहायता कई, पोइ सभु राजाऊं हाराइजी हलिया विया। इहे कुझु कथाऊं ॿुधायूं राजा जनक। कर बिनती निज कथा सुनाई, रंग अवनी सब मुनि देखाई। पोइ राजा निवेदन कयो ऋषि विश्वामित्र खे कि अचो थोरो रंग भूमि जो निरीक्षण कयो ऐं ॿुधायो का किथे कमी पेशी त कान्हे। हाणे ऋषि विश्वामित्र, राम ऐं लक्ष्मण टई ॼणा निरीक्षण पिया कनि, घुमनि पिया कि का ग़लती त कान्हे। पर असां उन ॾींहुं ॿुधोसीं सभिनी जी नज़र राम लक्ष्मण ते हुई। हाणे राम लक्ष्मण जो हाणे घुमण लॻा अलॻि अलॻि जॻह ते, त कंहिंखे नज़र अचे पियो, कंहिंखे नज़र न पियो अचे। पर पोइ वरी भॻवान अहिड़ी का लीला कई कि राम भली केॾांहुं बि पियो वञे, सभिनि खे नज़र अचे पियो। जीअं मूर्ति थींदी आहे, ईअं लॻंदो आहे कि मूं ॾे ई पिए थी निहारे। मूर्तियूं ईअं के थींदियूं आहिनि, अधिकतर ई हूंदियूं आहिनि
ईअं लॻंदो आहे मूं ॾे पियो थी निहारे, सभिनि खे ईअं लॻंदो आहे। त हिते बि ईअं लॻो कि राम मूं ॾे पियो थो निहारे। जंहिं जंहिं जाहे कुंवर बर दो, तंहिं तंहिं चकित चितव सभु को। जेॾा जेॾा भई राजकुमार वञनि था, उते उते माण्हू उन्हनि खे ॾिसनि था, पर वरी निज निज रुख राम ई सभु देखा। सभिनी इहो ॾिठो कि राम असांजे तरफ़ ई मुख करे बीठो आहे। को न जान कछु मरम विशेषा, कोई न ॼाणे सघियो कि इहो कहिड़ो रहस्य आहे, असां ॾे निहारे पियो थो। पोइ वरी ऋषिअ ॾिठई सॼी व्यवस्था ॾिसी करे राजा जनक खे चई, ॾाढो सुठो, भले रचना मुनि सो नृप सन कहेऊ, राजा मुदित महासुख लहेऊ। राजा ॾाढो ख़ुशि थियो, ॼण वॾो सुख मिली वियो। छा में कि हिकिड़े संत तारीफ़ कई आहे। जीवन में संत तारीफ़ करे कंहिं शइ जी त सुख थियणु खपे। संत ऋषिअ साधुअ तारीफ़ कई त ख़ुशि थियणु खपे कि असांजो इहा शइ सच में सुठी वणी आहे संत खे। बाक़ी ॿिया त तारीफ़ कंदा या त दिलि रखण लाइ, या डप में, या कूड़ में, या उन्हनि खे कुझु ख़बर कान्हे, या सच में दिलि सां बि कंदा, पर हू धन जा लालची हूंदा त इन करे तारीफ़ कंदा कि छा त तव्हां जॻह ठाराई अथव। छा त तारीफ़ तॾहिं आहे जॾहिं कोई संत तारीफ़ करे कंहिं शइ जी। तते विश्वामित्र तारीफ़ कई, भले रचना मुनि नृप सन कहेऊ, राजा मुदित महासुख लहेऊ। पोइ राजा उन्हनि खे चयो, अचो हाणे तव्हां बिराजो। अलॻि हिकिड़ो आसन मंच ठाहियो हुअईं राजा, उहो ॿियनि खां थोरो अलॻि हो। उन मंच ते 3 सिंहासन, विच में विश्वामित्र, हिक साइड राम, ॿिए साइड लक्ष्मण। सब मंचन ते मंच एक, सुंदर बिसद विशाल, मुनि समेत 2 बंधु, तह बैठा रे महिपाल, बैठा रे महिपाल। प्रभु देख सब नृप ही हारे, जन राकेश उदय भय तारे। राम सिया राम जय जय राम राम। हाणे भगवान राम पंहिंजे आसन ते वेठो, लक्ष्मण बि वेठो, विच में हिकु संत वेठो। इहो दृश्य ॾिसी करे वॾा वॾा राजाऊं उते ई हाराइजी विया कि भगवान बि वेठो आहे, हिकु संत बि वेठो आहे, ऐं भगवान जो सेवक साथी अनुज लक्ष्मण बि वेठो आहे। इहा जोड़ी ॾिसी त कोई बि घबराइजी वेंदो। जागरूक पुरुष बि वेठो आहे, संत ज्ञानी बि वेठो आहे, पाण भगवान बि वेठो आहे, 3 वेठा आहिनि। त हाणे राजाऊं जूं जेके ॻाल्हियूं थियूं न, उहो तुलसीदास वर्णन थो करे। प्रभु ही देख सब नृप हीअं हारे, जन राकेश उदय भय तारे। जीअं चंद्रमा उदित थींदो आहे त तारा वीचारा थोरा प्रकाशहीन थी वेंदा आहिनि, उन्हनि जी रोशनी घटि थी वेंदी आहे, तीअं राम खे ॾिसी राजाऊं थधा थी विया, हू हाराइजी विया, उत्साहहीन थी विया। अस प्रतीति सबके मन भाई, राम चाप तोरब सकनाही।
सक नाही। ही सक जो अर्थ आहे शक। राजा उनखे इहो महसूस थियण लॻो कि राम धनुष तोड़े वेंदो, इन में शक कान्हे। राजाउनि खे इहो भीतर मां आवाज त आयो, अंतरात्मा मां। बिन भंजेऊ भव धनुष विशाला, मेली ही सिंह राम और माला। अस विचार गवनो घर भाई, जस प्रताप बल तेज गवाई। राजाऊं ॿियनि राजाउनि खे चवण लॻा कि भाई इन शिव जे विशाल धनुष खे अगर राम न बि तोड़े सघे त ॿियो बि कोई कोन तोड़े सघंदो। पोइ बि इहो ई थींदो कि सीता बि इन खे ई पसंदि कंदी, राजा जनक बि इन खे ई पसंदि कंदो। इहा ॻाल्हि माण्हूअ खे ख़बर हूंदी अथव भीतर में असांजी कहिड़ी हैसियत आहे, असांजी वास्तविक औकात कहिड़ी आहे, इहा ख़बर हूंदी आहे। पर माण्हू भुलिजी वेंदो आहे। ॾिसंदो आहे कंहिंखे पतो नथो पए, थोरी उछल कूद करे वठ, नेतागिरी करे वठ, पर कॾहिं कोई अहिड़ो अची वेंदो आहे त पोइ माण्हूअ खे अंदरां हिकु कोई खीचींदो आहे कि हाणे हिते नेतागिरी न कजां, हिते कोई अथई जिते तुंहिंजी दाल ॻरण वारी कोन अथई। त राजाऊं कुझु चवण लॻा कि तव्हां था चओ भाई धनुष ही न बि तोड़े सघे, तब पोइ ॾिसिजो इनखे सीता हार पाईंदव। ही स्वयंवर आहे। सीता अगरि चई ॾे कि मूंखे हिन सां ई शादी करणी आहे, पोइ छा कंदा? त इन करे उथो वञो, हलो घर हलो। राजाऊं कुझु सभिनीनि खे चवण लॻा हलो हलूं घर। अस विचार गवनो घर भाई, जस प्रताप बल तेज गवाई। छो त अगरि वेहंदासीं त यश बि वेंदो, प्रताप बि वेंदो, बल बि वेंदो, तेज बि वेंदो, बेइज्जती थी वेंदी, इंसल्ट थी वेंदी। इन्हनि खे ज़रूर ख़बर हूंदी कि राम लक्ष्मण धनुष जी हिन विश्वामित्र जे यज्ञ जी रक्षा कई आहे, तॾहिं इन्हनि जे प्रताप ऐं बल जी तारीफ़ पिया था कनि। त सलाह था ॾियनि के, पर हिते इहा सलाह सही आहे या ग़लति आहे कि भाई बेइज्जती थियणी अथव। राम जेको आहे धनुष लॻे त तो खणी बि वठंदो, तोड़े बि वठंदो, ऐं न बि तोड़े खणी सघियो त सीता चवंदी इहो ई मूंखे पसंदि आहे, त असांजी त थींदी बेइज्जती। हर प्रकार सां बेइज्जती थियणी या बेइज्जती टाइप थिए, इन खां सुठो हली वेंदासीं त चई सघंदासीं भाई हम तो वहाँ थे ही नहीं, असां उते हुआसीं ई कोन, त बची वेंदासीं। असांजो तेज, प्रताप, यश, बल सभु बची वेंदो। त हितां हलो, कंहिं ईअं सलाह ॾिनी। हाणे मां पुछो कि भाई सलाह सुठी आहे या ख़राबु आहे, त अॻिते तव्हां पाण ई ॿुधिजो, सम्झी वेंदा। हाणे उन्हनि में जेके अभिमानी राजा हुआ, अहंकारी, उन्हनि ॻाल्हायो। उन्हनि चयो ईअं कीअं वेंदासीं, अञा निर्णय किथे थियो आहे, अञा शुरू थींदी न परीक्षा। मां हींअर ई खणी ॾेखारे हिन धनुष खे, त ॿिए चईंसि तूं कीअं खणंदे, पहिरीं मुंहिंजो नंबर ईंदो तोखां। त अहिड़ा बि हुआ अभिमानी राजा। उहे त खिलण लॻा, बेहसे अपर भूप सुनबानी, जे अविवेक अंध अभिमानी। जेके पंहिंजे अभिमान में अंधा हुआ, उहे चवनि था तोरे हूं धनुष ब्याह अवगाह, बिन तोरे को कुंवर ब्याहा। हू चवनि था अभिमानी राजा कि धनुष खे तोड़ींदो अगरि राम, तब भी मुश्किल आहे
कि सीता जी इन सां शादी थियण ॾियूं असां। अहिड़ा अभिमानी दुष्ट कि धनुष टोड़े, पहिरीं ॻाल्हि त टोड़े कोन सघंदो, उहे अभिमानी था चवनि। ही कोन टोड़े सघंदो, नौजवान त अञा ॿार लॻा पिया आहिनि, इहे असांजे अॻियां टोड़े कोन सघंदो। पर अगरि टोड़े बि वियो त असां शादी कोन थियण ॾींदासीं। तोरे हूं धनुष ब्याह अवगाह, बिन तोरे को कुंवर ब्याह। छो त एक बार कालहु किन हो, सिय हित समर जितब हम सो। सीता जे लाइ त असां युद्ध में झोंप ॾींदासीं, भली पोइ कोई बि अॻियां अची वञे। हैरानीअ जी ॻाल्हि आहे। पर वरी ॿिया बि राजाऊं वेठा हुआ जेके धर्मशील हुआ, हरि भगत हुआ ऐं सियाणा हुआ। उन्हनि छा चयो? यह सुन अवर महिप मुस्काने, धर्मशील हरि भगत सयाने। सिय ब्याह राम गर्भ, दूर कर नृपन के। जीत को सक संग्राम, दशरथ के रन बांकुरे। दशरथ के रन बांकुरे। जेके धर्मशील हुआ, सियाणा हुआ, हरि भगत हुआ, ये माना ॾाढा ॼणा हुआ, के सियाणा, के हरि भगत, के धर्मात्मा, माना के ज्ञानी अभिमानी राजाउनि के चवनि था। तव्हांखे ख़बर दशरथ जा, दशरथ जो बि ॾाढो नालो हो उन वक़्तु शूरवीरनि में। तव्हां दशरथ जी अॻियां कोन टिकी सघिया आहियो। ही राजा हुननि अभिमानियुनि खे था चवनि त ही त उन खां वधीक अथव। सिय ब्याह राम गर्भ, दूर कर निरपन के। जीत को सक संग्राम, दशरथ के रण बाकुरे। व्यर्थ मरहो जन गाल बजाई, मन मोद कहीं की भूख बुताई। उहे सियाणा राजा अभिमानी राजा उनके चवनि था कि फालतू पिया था मन जा लड्डू खाओ, बेकार में खुश पिया था थियो, कल्पनाऊं करे करे हीअं कंदासीं, हूअं कंदासीं, हीअं करे वठंदासीं। थोड़ी हकीकत जो सामनो कयो, वास्तविकता छा आहे। तव्हांजो अहंकार नाश करे ही धनुष तोड़े सघेव थो। राम ऐं सीता सां शादी इन जी थींदी। उहे राजाऊं चवनि था, समझदार राजाऊं, कि जेके तव्हां वञण जूं ॻाल्हियूं पिया कयो न, कि हलो हितां उथो, उन्हनि खे सलाह था ॾियूं कि सॼे जगत जो जंहिंजो सॼो जस आहे, जंहिंजो सॼे जगत में, उनखे छॾे करे हलिया था वञो त केॾी वॾी मूर्खता आहे इहा। मुंहिंजो इहो ई प्रश्न हो कि छा हिननि खे हली वञणु खपे। हिते मूंखे मिसाल यादि थी अचे कि जलेबियूं बायूं ॿिए कंहिं सत्संग जूं ग्रुपनि, सत्संग जा जेके ग्रुप आहिनि, उन्हनि जूं जलेबियूं सत्संग जूं ग्रुप जूं मायूं किथे पाठ ते अची वञनि त उते इहे ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, हलो उथो हितां। जेके 4-5 हूंदियूं आहिनि, इशारो कंदियूं आहिनि, हलो हितां उथो, हलो। बेइज्जती थिए, इन खां सुठो चवंदासीं असां उते हुआसीं ई कोन। फालतू दीदी दादी सवाल पूछे, क्यों सुन के आई बुराई हमारी, त चवंदासीं हम थे ही नहीं। पर अगरि का समझदार हुजे उन्हनि मां त उहा इहो चवनि कि अरे जलेबी बाई ठहिण खां सुठो आहे कि आया आहियूं त सत्संग ॿुधी वठूं। त इहे समझदार राजा इहा सलाह था ॾियनि कि कल्पनाउनि में न वञो। असांजे जीवन में बि इहे ॻाल्हियूं अची सघनि थियूं कि किथे वियासीं पार्टीअ में या किथे ज़ालुनि में वियासीं ऐं ईअं लॻो कि मूंखां वधीक कोई ॿियो हाईलाइट थी रहियो आहे, त उथी अचण जे बजाए
उते वेहिजे। ऐं अगरि सचे माण्हूअ जी साराह थी रही आहे त थियण ॾियणु खपे। इन में बुराई कहिड़ी आहे? असां में न आहिनि गुण त न थींदी तारीफ़, जंहिंमें आहिनि उन जी थींदी। पर मायूं छा कंदियूं आहिनि? सरल तरीक़ो, भागो, उथ त हल भॼ। अरे मतिलब तूं उहा ई जॻह वेंदी आहे जिते तुंहिंजी तोखां घटि लेवल जा माण्हू हुजनि, या त पोइ तूं नेतागिरी करे सघीं थोरी। अरे स्टैंडर्ड वधाए पंहिंजो थोरो, ऊचनि जे संग में वेहे, जेके तोखां वधीक गुणवान हुजनि, भली उन्हनि जी सहारा थिए, पर उन्हनि जे संग में वेहण सां असांजा थोरा अवगुण नाश थी वेंदा, अहंकार त घटि थी वेंदो। पर हिते त केरु आहे? राम पाण आहे, पाण राम आहे हिते, त माना भगवान आहे। त अगरि उन राज सभा में भगवान जी तारीफ़ थी थिए ऐं उम्मीद थी लॻे कि इहो ई जीते वेंदो, त हिन में ख़ुशि थियणु खपे न? या हिते बि ईर्ष्या, भगवान सां द्वेष, कि न मुंहिंजी तारीफ़ थियणु खपे। ही राजाऊं इहा ई ग़लती पिया था कनि। असां जहिड़ा हुजनि, पाण जहिड़ा, त पाण छा, अगरि असां सत्संगी आहियूं, असां कथा जा प्रेमी आहियूं, राम सां प्यार कंदा आहियूं, भगवान सां प्रेम आहे, त किथे बि कंहिं बि माध्यम सां अगरि भगवान जी सहारा थींदी त असांखे ख़ुशि थियणु खपे न? हा, थिजो। पर थी छा रहियो आहे? 98% मुंहिंजी सहारा थियणु खपे, इहो थी वियो आहे। 2% अञा बि सुठा माण्हू आहिनि कि भगवान जी सहारा में ख़ुशि थी वेंदा आहिनि। ताड़ी बि वॼाईंदा, ॻाईंदा बि कहिड़ी ख़ुशीअ में कि हुन जी सहारा थी रही आहे।
सारहा कंहिंजी थियणु खपे, भगवान जी, पर मन में चाहना कहिड़ी रखंदा आहियो। हा, ॿियनि हंधि तव्हांजी सारहा थिए उन में बुराई कान्हे, भाई ये ॾाढी सुठी हिकु पत्नी आहे, ॾाढी सुठी माउ आहे, ॾाढी सुठी धीउ आहे, सुठी हिकु नुंहुं आहे, इहा तारीफ़ थिए। या शादी पार्टीअ में हलो तव्हांजे सूंहं जी बि तारीफ़ थिए, किथे ॿिए हंधि तव्हांजे गुणनि जी तारीफ़ थिए, पर सत्संग में भाई सत्संग खे बख़्शियो न माताऊं। मां फेसबुक में तो चवां, सत्संग जे खे ख़राब करण में छो लॻा पिया आहियो? सत्संग छा इन लाइ आहे कि तव्हां हाईलाइट थियो, छा इन लाइ आहे सत्संग की भगवान खे भुलाए करे तव्हांजी असां एक्शन बाजी ॾिसूं कि तव्हां कीअं भॼन था ॻायो, तव्हां कीअं कहिड़ी ड्रेस पाती अथव। ड्रेस पाइण लाइ मना नथो कयां, पर मां चवां थो असां सुठी ड्रेस पायूं, सुठा श्रृंगार करे इन लाइ अचूं सत्संग में कि मां भगवान जे लाइ इहो कयो आहे, उन भगवान जे दर ते आई आहियां, उन खे मतां सुठो लॻे मुंहिंजो श्रृंगार भगवान खे। पर छा यादि आहे मायुनि खे भगवान सत्संग में सिंधियाणियुनि खे 98% रेशो इहो ई रहंदो, 98% मायुनि खे पंहिंजी चिंता हूंदी आहे, सिमरो सिमर सिमर सुख पाओ, पोइ ॿियनि ॾे निहारींदी, कल कलेस तन मुहाए मिठाओ। हाँ सिमरो, हिन में छा हुनखे भगवान यादि पियो थो अचे, जेॾी महिल हू एक्शन बाजीअ सां थी पढ़े। हा, त सहारा सत्संग में सिर्फ़ सहारा, ॾिसो शादी थींदी आहे त हुन में सहारा हिकु थींदी आहे घोट जी, ॿियो कुंवार जी, उहो हिकिड़ो ॾींहुं, पोइ ॿियनि जो नंबर ईंदो आहे, घोट मां, घोट पीउ, घोट भेण, फलाणी, रुठल पुफड़, रूठाऊ फूफा, ॿिए बि इहे थींदा आहिनि, हाईलाइट थींदा आहिनि। ऐं ॾाढा त पहिरीं ॾिसंदा आहिनि माण्हू आया आहिनि या कोन आया आहिनि, अची विया हाणे नचणु शुरू कंदा आहिनि, भई माण्हू अचनि त पोइ नचां न मां। त हर किथे भली असां हाईलाइट थियूं। हाणे बैचलर पार्टी हिकु सिस्टम ॿुधण में आयो आहे, बैचलर पार्टी, असांखे काई आपत्ति कान्हे, मैं सोचींदो आहियां भाई माण्हू भला ॿियो छा करे, शादी हिकु दफ़ो कंदो जीवन में, त हिकु दफ़ो कंदो त वीचारो सॼो ॾींहुं सॼो साल महिनत थो करे कमाए थो, त ॿियो किथे त हाईलाइट थींदो कोन। त भली बैचलर पार्टी करे, पूल पार्टी करे, नयूं नयूं सगाई पार्टी, हीअ पार्टी हूअ पार्टी करे,
पर इहो आहे पैसे जी बर्बादी। हिकिड़े शादीअ ते 50 लख ख़र्च कयईं ऐं चयोमांसि हेॾो पैसो ख़र्च कयो अथई। चई सभु यादि रखंदा कि पंहिंजो नालो खणी चई सभु यादि रखंदा कि हिन बि का शादी कई हुई। मां चयो मां लख ॿी में त अहिड़ो कमु करे वेंदो आहियां जो सच में यादि रहंदो आहे। जे मीटिंग कराई आहे या गद्दीअ जो कार्यक्रम 1-2 लखनि में ई हमेशह यादि रहे, ऐं 50 लख वारा मूंखे नथो लॻे वरी कंहिं यादि कयो हूंदो। हैरानीअ जी ॻाल्हि आहे। पूल पार्टी, बैचलर पार्टी, सिर्फ़ इन लाइ कि इन्हनि हिकु मन में लालसा आहे हाईलाइट थियण जी माण्हूअ खे। तो हाईलाइट ईअं बि त थी सघे थो न, कंहिं दर ते वञी करे सेवा करण सां न, छा हुन में घटिताई थी वेंदी? थोरो माण्हू वॾा सोचनि इहा ॻाल्हि, वॾा नंढनि खे कहिड़ी ख़बर आहे? वॾा नंढनि खे शिक्षा ॾियनि बेटा हेॾा लखे रुपया ख़र्च तो करी, हाईलाइट कोन थींदे, तूं वञी दरबार में सेवा कंदे न, निष्काम थी करे, नेतागिरी छॾे, छल कपट छॾे, हाईलाइट जी चिंता छॾे, भगवान जो प्रेम मन में रखे करे तूं हिकु फुल्को बि कंहिंखे ॾींदे त उहो वधीक सुहंदो। पर कोई शिक्षा कोन पियो थो ॾे। मम्मियूं बि चरियूं लॻियूं पयूं आहिनि कि पुट पूल पार्टी कई आहे, वॾो कमु कयो अथई। अरे वॾो कान्हे, वॾो आहे छा दादी निर्मला? वॾा कम आहिनि छा? हे दादी ॾिसो तॾहिं सुहंदी आहे न जॾहिं सत्संग में वेठी हूंदी आहे, चुप करे ॿुधंदी आहे। या उहा सुहंदी आहे जेका सोन बोन पाए करे ऐं ॿुधाए कि अॼु फंक्शन आहे घर में, गलो ख़राब थी वियो आहे, ॾाढो ॾेखारींदियूं आहिनि गलो ख़राब थियो आहे, एॾा हू कया आहिनि कम, उन में ख़ुशि, हिकु ॾींहं जी हाईलाइटिंग न। इहो अगरि फार्मूलो, जेको अपनी शोभा लोरे साध संग ए हऊ में छोड़े, जंहिंखे पंहिंजी सूंहं खपे न, शोभा वधाइणी आहे, उहो अहंकार छॾे ॾे साध संगत में अची करे। त जेके समझदार राजा हुआ उहे चवनि था अॼु अलाए कहिड़ा असांजा भाग्य खुलिया आहिनि जो राम जो दर्शन थी रहियो आहे, ऐं तव्हां पिया था ॻाल्हियूं कयो या त भॼण जूं या उन सां उलझण जूं, ॿई फेल वेंदा, ॿई ग़लति आहियो। जेको उलझण जी कोशिश कंदो उहो त भुलिजी वञे, उहो त मन जा लॾूं पियो थो खाए, ऐं जेको चए थो भॼूं हितां इज़त बचायूं, त अरे यार अहिड़ो अवसर बार बार कोन ईंदो आहे। सुंदर जगत पिता रघुपति बिचारी, भर लोचन छवि लेह निहारी, सुंदर सुखद सकल गुण राशि, ए दो बंधु शंभु उर्वासी। ही उहे आहिनि भगवान शिव भी जिनखे हृदय में विहारींदो आहे। कंहिं अलाए किथां इहा जानकारी हासिल कई, इहो चई ॾिनई, ही उहे आहिनि शिव पंहिंजे हृदय में इन्हनि खे विहारींदो आहे। त इन्हनि सां विढ़ंदा। अरे इन खां सुठो अथव इहे सभु छॾे करे हिन नेत्र भरे करे इन्हनि जी छवि ॾिसी वठो। जगत पिता रघुपति बिचारी, भर लोचन छवि लेहो निहारी। ॾिसी वठो, आनंद पाए वठो। हींअर पंहिंजी चिंता छॾे ॾियो कि मुंहिंजी बेइज्जती थी वेंदी। पाण कल्पना कयूं कि जेॾीमहिल राम उन सभा में हूंदो ऐं राम धनुष खयो, जेको बि कई प्रतंचा चढ़ाई टोड़ियई, त ॿिया जेके राजाऊं वेठा आहिनि, छा असांजी नज़र में उन्हनि जी बेइज्जती थी रही आहे छा? बल्कि असां इहो सोचे रहिया आहियूं कि केॾा भाग्यशाली आहिनि उहे राजा कि उहे उन स्थान ते वेठा आहिनि जिते राम भॻवान वेठो आहे। हू लाइक़ बि कोन्हनि, पर का कृपा, का वॾनि जी कमाई थियल हूंदी उन्हनि जे राजाउनि जे पीउ ॾाॾे जी,
जो अॼु राम जी सभा में उहे वेठा आहिनि। ईअं ई तव्हां बि सोचिजो कि कंहिं सुठी पावन जॻह ते पहुची विया आहियूं, गंगा धाम दरबार जहिड़ी दरबार में, त पोइ इहो न सोचिजो मुंहिंजी घटिताई थी थिए, या असांखे टोकूं थो हणे, या असांजी बेइज़ती थो करे, हेठि थो विहारे असांखे ज़बरदस्ती पाण मथे। ईअं न सोचिजो, सोचे वठिजो। उहो त सोचणु ॾुखियो आहे कि भाई के कर असांजा भाग खुलिया या वॾनि जी कमाई कयल हूंदी। पॉसिबल कान्हे इहो कि तव्हां ईअं सोचो कॾहिं। जहिड़ा लक्षण ॾिसां पियो थो, ॿ मायूं रुगो चई वञनि कि चल आज छोड़, सत्संग में क्या रखा है, यहाँ कोई विशेष थोड़ी सत्संग होता है, त मन हलण लॻंदो तव्हांजो। त वरी बि मां चवांव थो, पंहिंजी भाग्य भली न समझो, पर हू न समझो कि असांजो अपमान तो थिए, घटिताई न समझो। कंहिं बि सत्संग में, जंहिं सत्संग में भगवान जी सहारा थींदी हुजे, सत्य जी सहारा थींदी हुजे, उते कॾहिं न समझजो कि मुंहिंजी घटिताई थी वई। अगरि ईअं समझव त माना तव्हां आहियो अभिमानी, तव्हांखे पंहिंजो ई एटीट्यूड घणो ई आहे, ऐं उन में तव्हांजो पतन थी वेंदो। जेॾी महिल पंहिंजो एटीट्यूड रहियो, पोइ तव्हां छा अहिड़ी जॻह ॻोल्हींदा जिते तव्हां खां घटि वारा हुजनि? पतन थी वियो न, मथां किथां खां किथे पहुची विया। त इन करे ये कमला खे सीट हुई, तव्हांखे ख़बर आहे सीट कहिड़ी? सत्संग जी सीट। हिनखे लॻो न उन सीट खां हिते अची वेहण सुठो, त छो लॻो हिनखे? तव्हां त भली ॻाल्हियूं ठाहे सघो था कि कुछ हुआ होगा, कुछ तो होगा। अरे न, थोड़ो सरल सुलभ ऐं सहज दिमाग सां सोचो। बस इतना ही हुआ था कि हिनखे अहिड़ी बेकार सीट खां हेठि वेहण पसंदि आहे जिते सत्य जी सहारा थींदी हुजे। त इहो फार्मूलो तव्हां छो नथा पकड़ियो कि मां अहिड़े सत्संग में बसि विहा वञी जिते राम जी तारीफ़ थी थिए, राम कथा पे थी हले, अञा सीता जी बि महिमा ईंदी, उहो बि ॿुधंदासीं। त हिते असां कथा खे रखूं था, बसि एतिरो ॿुधो। सुधा समुद्र समीप बिहाई, मिर्ग जल निरख मरो कत धाई। ऐं तव्हां पिया था मरो कहिड़े जल जे पुठियां? मिर्ग, हो थींदो आहे न मिर्ग जल, रेत में पाणी नज़र अचे। हे राजाऊं खे था, अभिमानी राजाउनि खे था चवनि, समझदार राजा, कि साम्हूं समुंड आहे, अमृत जो समुंड, ऐं तव्हां कंहिंजे पुठियां, कहिड़े समुंड जे पुठियां, कंहिंजे पुठियां था भॼो जेको रेत में परियां खां जल नज़र ईंदो आहे, हूंदो कान्हे। त तव्हां बि सोचो किथे तव्हां ऐं असां इहा ग़लती त कोन पिया था कयूं। साम्हूं सत्संग थींदो हुजे, भगवान जी कथा, ऐं असां किथे उते त आकर्षित कोन पिया था थियूं जेको परियां खां ॾाढी चमक पियो थो ॾेखारे, चमक दमक, दाम दामनी, ऐं ओॾां अॻियां था वञूं त पतो थो पए कुछ बि कान्हे। त ही समझदारी जी ॻाल्हि पिया था कनि राजा। सुधा समुद्र समीप बिहाई, मृग जल निरख मरो कत धाई। भॼो था, मतलब उन मृग जल खे पाइण लाइ भॼणो बि पवंदो, ऐं हिन जल खे पाइण लाइ भॼणो बि कान्हे। जिते आहियूं उते मौजूद आहे राम रूपी रस। करो जाए जा कहो जोई भावा, वञो जंहिंखे जेको खपेव वञी कयो, इहा ई ॻाल्हि। करो जाए जा कहूं जोई भावा, हम तो आज जन्म फल पावा। असां त अॼु पंहिंजे जन्मनि जन्मनि जो फल पाए वरितोसीं जो राम। हाणे असां भाग वठण लाइ कोन वेठा आहियूं हिते, असां त बसि ॾिसण लाइ वेठा आहियूं। त इहे समझदार चइबा न। इन में छा उहो इंसल्ट थी वई या किरी पई असांजी इज़त हली वई? एतिरे में इज़त वेंदी आहे छा? हिकु ॻाल्हि यादि रखिजो, असांजी कॾहिं बि इज़त कोन वेंदी आहे, वञी सघे ई कान थी। छो त असां परमात्मा जी संतान आहियूं, असां हुन मालिक जा अंश आहियूं। त छा में इज़त, केरु इज़त विञाईंदो? असां खां कोई मथे हुजे त इज़त वेंदी,
मथे त ये असां भेद ठाहिया आहिनि, हीअ अमीर हीअ ग़रीब, हिन हीअ बंगले वारी हीअ घर मकान वारी, इन सां थोड़ी बेइज्जती थींदी आहे। बेइज्जती तॾहिं थींदी आहे जॾहिं असां कूड़ो एटीट्यूड ॾेखारींदा आहियूं, नकली, असां जॾहिं कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं। त उहे राजाऊं समझदारीअ जूं ॻाल्हियूं करे चवनि था, भाई असां त इते वेहंदासीं। एतिरो चई करे चुप थी विया। इनखे चइबो अथव कथनी करनी हिकु। चुप बि थी विया ऐं होॾां निहारण लॻा राम ॾे। जेको चऊं उहो कयूं, इहा शिक्षा थी मिले। अस कहे भले भूप अनुरागे, रूप अनूप बिलोकन लागे। उहे राजाऊं पोइ राम जो अनूप रूप ॾिसण लॻा ऐं मथां देवताउनि बि गुलनि जी वर्खा कई। देखें सुर नभ चढ़े विमाना, बरसें सुमन करें कलगाना। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।